अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां सन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हिन ॻाल्हि जूं 2 रिवायतूं उत्तर तालके ककड़ मां अहमद ख़ान आसिफ़ खां ऐं तालके रोहिड़ी मां अब्दुल रज़ाक मेमण खां मिलियूं। कहाणी काठियर बादशाह। हिकिड़ो ग़रीब काठियर हो जो काठियूं करे पंहिंजो ऐं बचनि जो गुज़रान कंदो हो। हिकिड़े ॾींहुं जीअं काठियूं शहर में खपाइण आयो तीअं मुंहं में बादशाह जो ख़ासि बोरची मिलियुसि। हिन जूं काठियूं हुयूं मोचारियूं, सो बोरचीअ चयसि त उहे काठियूं शाही बोरची खाने ते हली लाहे। काठियर बोरचीअ सां गॾिजी वियो ऐं वञी काठियूं बोरची खाने ते लाथाईं। बोरची हिन खे क़ीमत बि सुठी ॾिनी ऐं चयाईंसि त रोज़ानो काठियूं ॾींदो कर। बोरचीअ वटि उन वक़्तु शाही लुकमे मां कुझु बचियलु हो, उहो बि हिन खे ॾिनई। काठियर वीचारे जो बादशाही खाधो चखियो सो हैरत में पइजी वियो ऐं बोरचीअ खे चयाईं त हीउ त वाह जो ताम आहे, हिन ते ख़र्च बि त ॾाढो थींदो हूंदो। बोरचीअ चयसि त हीउ खाधो ख़ासि बादशाह खाईंदो आहे, जेकॾहिं तोखे अहिड़ो खाधो ड्रव ते खाइणो आहे त ओतिरा पैसा ॾे त ताम तयारु करे ॾियां। काठियर चयो त रुॻो आउं खावां ऐं मुंहिंजा बछड़ा न खाइनि, उहा ॻाल्हि सुठी न आहे। तंहिं करे लेखो करे ॿुधाए त केतिरा पैसा लॻंदा जो असां सभई हिकु भेरो हीउ ताम ड्रव करे खाऊं। ॿियो त मूं वटि की बि किने, बाक़ी रोज़ानो 2 भरियूं काठियुनि जूं आणींदुसि। 1 भरीअ जो मुल्ह तो वटि तेसीं अमानत रखी, बाक़ी 1 भरीअ जो मुल्ह वठी बचनि जो पेट कूद कंदुसि। पोइ जॾहिं उहे पैसा पूरा थियनि तॾहिं तूं असांखे उहो खाधो तयारु करे ॾिज त हिकु भेरो मां ऐं मुंहिंजा बच्चा उहो खाई ड्रव करियूं। बोरची हिन खे चयो त चङो, तूं पूरा 12 महीना रोज़ानो हिकिड़ी भरी अमानत रखंदो वञु। 12 महीननि खां पोइ तुंहिंजा एतिरा पैसा मूं वटि थी वेंदा जो तोखे हिकिड़ो देगिड़ो उन जे ताम जो तयारु करे ॾींदुसि। काठियर उहा ॻाल्हि ॿुधी सिधो पंहिंजे घर आयो ऐं घर जे भातियुनि सां अची ॻाल्हि कयई त अॼु मूं बादशाही ताम जा 2-3 गिरह खाधा आहिनि, पर उन्हनि जी कहिड़ी ख़बर करियां। शाही बोरचीअ सां सलाह करे आयो आहियां त हिकु दफ़ो असीं सभई उहो ताम ड्रव करे खाऊं, पर उन जे लाइ तव्हां सभिनी खे 12 महीना मूंसां गॾु काठियूं करणियूं पवंदियूं। काठियर जे भातियुनि बि उहा ॻाल्हि क़बूलु कई। पोइ त रोज़ानो घर जा सभई भाती ॾाढे शौक़ सां काठियूं करणु लॻा ऐं ॾींहं ॻणणु लॻा त ख़ैर जा 12 महीना गुज़रनि त को बादशाही खाधे जो मज़ो वठो। चवंदा आहिनि त जंहिंमें माण पियो सा राह रहंदी केतिरो। आख़िर हलंदे हलंदे 12 महीना बि ईअं अची पूरा थिया ऐं बोरचीअ बि बादशाही ताम जो देगिड़ो तयारु करे खणी काठियर खे हथ में ॾिनो। उहो देगिड़ो खणी घर ॾांहुं राही थियो। होॾां काठियर जे घर जा सभई भाती बि इंतज़ार में वेठा हुआ त इजो थो बादशाही ताम अचे ऐं खाई था ड्रव करियूं। काठियर घर ॾांहुं ईंदे अञा थोरो ई पंधु मस कयो त वाट ते हिकिड़ो फ़क़ीर गॾुसि, जंहिं चयुसि त बुख अथव, ख़ुदा कारण ड्रव कराए। काठियर खे बि अलाह ॾिनो ईमान, सो दमियल देगिड़ो ई खणी फ़क़ीर जे अॻियां लाहे रखियाईं। हिकिड़ो फ़क़ीर हो बुखायलु, ॿियो ताम हो बादशाही, सो न बचियो देगिड़े में को कणु ऐं काठियर जे ॾिसंदे ई ॾिसंदे सॼो देगिड़ो ख़ाली थी वियो। काठियर पोइ ख़ाली देगिड़ो खणी थियो घर राही। संदसि भाती जन सॼा सारा 12 महीना काठियूं ढोइयूं हुयूं से संदसि वाट वाजाए रहिया हुआ ऐं हिन खे परे खां ई देगिड़ो मथे ते ॾिसी गदगद थियणु लॻा। नंढड़ा ॿार त डोड़ी अची हिन खे चिंबड़िया। आख़िर काठियर अची घर पहुतो ऐं ख़ाली देगिड़ो अची घर वारनि जे अॻियां लाहे रखियाईं। सभई भाती हैरत में पइजी विया त हीउ वरी छा थियो। काठियर चयनि त ग़म न करियो, हीउ देगिड़ो 7 ॾींहंनि जे हिकिड़े बुखे फ़क़ीर खे ख़ैरात करे आयो आहियां। पाण वरी काठियूं करे ॿियो देगिड़ो तयारु कराए वठंदासीं। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त उन मुल्क जो बादशाह गुज़ारे वियो। बादशाह खे औलाद हो ई कोन, सो मरण महिल वसियत करे वियो त सुबुह जो सवेर मुंहिंजो जनाज़ो खणिजो ऐं जेको पहिरीं माण्हू मुंहुं चढ़ेव तंहिंखे मुंहिंजी जाइ ते पंहिंजो बादशाह कजो। काठियर बि हमेशह वांगुरु ढकीअ जो उथी वियो काठियूं मिलण,
सो जीअं सुबुह सऊं काठियुनि जी भरी मथे ते रखी शहर जे दरवाज़े वटि पहुतो तीअं माण्हुनि वठी वेंजारे सिंजारे शाही वेस वॻा पाराए तख़्त ते विहारियसि। पोइ संदसि घर जे भातियुनि खे बि माण्हू वठी आया, जे पहिरियां त ॾाढा ॾिना, पर पोइ ॻाल्हि ॿुधण ते ख़ुशि थी अची शाही महल में दाख़िल थिया। बादशाही बेपरवाही ग़रीबनि जा लहज़े में ई ग़म लही विया। काठियर बादशाह ॾाढे सुहिणे नमूने सां हुकूमत हलाइण लॻो, पर संदसि राणीअ अची अंगल करणु शुरू कया ऐं विच दरिया में महलात ठाराए वेही रही। हिक भेरे दरिया खे हुजे चाढ़, सो हिन बि महलात मां बीठे दरिया जो दीदार कयो। दरिया में हिकिड़ो जहाज़ किथे को धकिजी पियो हो, उन जो हिकिड़ो माण्हू लुड़ंदो तुड़गंदो लहरुनि जूं लपेटूं झलींदो अची राणीअ जे महलात वटां चढ़ियो। राणीअ हिन शख़्स खे ईअं लुड़ंदे गोता खाईंदे ऐं हथ पेर हणंदे ॾिठो, सो खेसि उहो तमाशो थिए आयो ऐं बादशाह खे चयाईं त रोज़ु हिकिड़ो माण्हू फलाणे हंधा दरिया में फिटो कयो वञे, जो ईअं तरंदो तुड़गंदो हिते अची पहुचे त मां बीही मज़ो ॾिसां। वीचारे काठियर बादशाह उन जे कम खां ॾाढो नटायो ऐं हेठायूं मथायूं वरिताईं त उहो ज़ुल्म जो कमु आहे। मन राणी उन जी ॻाल्हि तां लही वञे, पर राणी पंहिंजे हठ तां न लथी। आख़िर बादशाह उहो हुकुम जारी कयो। पोइ रोज़ानो हिकिड़ो माण्हू दरिया में उछलायो वेंदो हो। के त तरी अची राणीअ जे महलात खां चढ़ंदा हुआ, पर घणा वीचारा ईअं ई विच दरिया में ॿुॾी वेंदा हुआ। माण्हुनि जो हीउ हाल ॾिठो सो मंझंदि अची नाराज़गी पैदा थी ऐं चओ तरफ़ बादशाह लाइ बददुआऊं शुरू थी वियूं। हिक दफ़े सॼे मुल्क जा माण्हू गॾिजी बादशाह वटि लंघे विया ऐं अर्ज़ु कयाऊंसि त वधीक ई ज़ुल्म मुल्क खां सठो कोन थींदो, तंहिं लाइ को तदारुक थिए, न त मुल्क में बग़ावत थी पवंदी। ॿिए ॾींहुं काठियर बादशाह पड़ो घुमायो त अॼु असांजो वॾो शहज़ादो दरिया में घिड़ंदो, ॿिए ॾींहुं ॿियो शहज़ादो, टे ॾींहुं टियों शहज़ादो। अहिड़ीअ तरह जेसीं ताईं असांजा शहज़ादा सलामत आहिनि तेसीं ताईं उहे ई राणीअ खे उहो तमाशो ॾेखारींदा। राणीअ खे जॾहिं बादशाह जे हिन हुकुम जी ख़बर पई, तॾहिं ज़ार ज़ार रोई अची हिन जे पेरनि ते किरी ऐं अर्ज़ु कयाईं त हाणे उहो हुकुम रद्द थिए त अॻिते को बि माण्हू दरिया में न उछलायो वञे। जेके माण्हू दरिया में मुआ आहिनि उन्हनि जो खून बहा मुंहिंजनि हीरनि जवाहरनि ऐं ज़र ज़ेवरनि खे खपाए अदा कयो वञे। आईंदे मरण घड़ीअ ताईं को बि ज़र ज़ेवर न पाईंदुसि। काठियर बादशाह पोइ राणीअ जो चवणु वठी पंहिंजो हुकुम रद्द कयो ऐं रयत सां अहिड़े अदुल इंसाफ़ सां हलियो जो सॼी उमिरि सभु को खेसि दुआऊं कंदो रहियो।